इहा हिकु बिल्कुलु साधारण ऐं सही ॻाल्हि आहे त परमात्मा हिकु आहे ऐं असां सभिनी जे अंदरि आहे, त असांखे खेसि पंहिंजे अंदरि ई ॻोल्हणो आहे ऐं जेको मार्ग असांखे पंहिंजे घर, पंहिंजी मंज़िल ताईं पहुचाए सघे थो, इहो बि हिकु ई हुअणु खपे। इहो सोचणु बि बेकार आहे त ईसाइनि जो परमात्मा ताईं पहुचण जो रस्तो जुदा आहे ऐं हिंदुनि जो, सिखनि जो या मुसलमाननि लाइ को अलॻि आहे। असांजे सम्झाइण ऐं सम्झण में ग़लती थी सघे थी, पर परमात्मा ताईं पहुचण जा ॿ मार्ग नथा थी सघनि। जे परमात्मा जी खोज पंहिंजे अंदरि कंदासीं त असांखे हिकु ई रस्तो नज़र ईंदो, शब्द ऐं प्रकाश जो मार्ग। जे खेसि ॿाहिरां ॻोल्हींदासीं त ईअं लॻंदो त हर शख़्स जो मार्ग जुदा जुदा आहे ऐं इहे मार्ग शायदि असांखे किथे बि कोन पहुचाईंदा। आत्मा परमात्मा जी अंश आहे, उन सतनामी रूपी समुंड जी हिकु बूंदा आहे। सृष्टिअ जे आरंभ में ई आत्मा पंहिंजी असली भंडार खां विछड़ी हिन दुखनि ऐं कलेशनि वारे संसार में अची वई आहे। पंहिंजी असलियत खे विसारे आत्मा मन खे पंहिंजो साथी ऐं रहनुमा बणाए छॾियो आहे। मन ख़ुदि इंद्रियनि जो ग़ुलाम आहे। इंद्रियूं